नाज़िम वज़ीर आज़म शहबाज़ चयो आहे त पाकिस्तान जे दिफ़ा खे मज़बूत बणाए छॾियो आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में भारत खे शिकस्त ॾिनी। एयर मार्शल जी क़यादत में भारत जा 7 जहाज़ किराया। इस्लामाबाद में क्रिसमस जी तक़रीब में ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज़ चयो आहे त मज़हबी आज़ादी जो असूल आइन पाकिस्तान जो असूल आहे। मुल्क जे दिफ़ा लाइ सभिनीनि खे मुतहद थियणो पवंदो। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त मुल्क जी तरक्की में अक़लियतनि जो किरदारु साराह जोॻो आहे। मसीह बिरादरी तालीम सिहत ऐं दिफ़ा समेत हर शोबे में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुनिया खे ज़ुल्म ऐं जबर खां निजात ॾियारी। ब्रेकिंग न्यूज़ अव्हांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज़ चयो आहे त पाकिस्तान जे दिफ़ा खे मज़बूत बणाए छॾियो आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में भारत खे शिकस्त ॾिनी। एयर मार्शल जी क़यादत में भारत जा 7 जहाज़ किराया। इस्लामाबाद में क्रिसमस जी तक़रीब में ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज़ चयो आहे त मज़हबी आज़ादी जो असूल आइन पाकिस्तान जो हिसो आहे। मुल्क जे दिफ़ा लाइ सभिनीनि खे मुतहद थियणो पवंदो। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त मुल्क जी तरक्की में अक़लियतनि जो किरदारु साराह जोॻो आहे। मसई बिरादरी तालीम सिहत ऐं दिफ़ा समेत हर शोबे में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुनिया खे ज़ुल्म ऐं जबर खां निजात ॾियारी।